अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाचा। चाचा तैयार आई ना? तो और तैयार हो चाचा में हो। प्रा चाचे के पानी प्यार बाबा। बियो खुश आयो तेरा तेरा चाचा की अचन दो बस ना गर्मी में निकली वाजी की अचन दो भाई तमा सोशल वर्कर आयो जी बाबा तमा वडा आयो तमा जी पहुंच आए मथे वदन मानन सा जी बाबा मुंजा पढ़े लिखल पुट बेरोजगार वेठा है ना ते छोकरा घणा पढ़ेला है ना साईं मुझो पंजो लाग आए माशाल्लाह माशाल्लाह उन्हनि मां 4 पढ़ियल आहिनि ऐं हिकिड़ो चोर आहे हिकिड़ो चोर आहे जी हिकिड़ो चोर आहे 4 पढ़ियल त पोइ चोर खे कढी छॾ घरां बाबा उहो ई त आहे हिकिड़ो जेको कमाए सॼे घर खे खाराए थो बाक़ी ॿिया त पढ़ियल लिखियल आहिनि पर बेरोज़गार आहिनि नौकिरी कोन्हे घर वेठा आहिनि खटूं था भञनि बाक़ी चोर आहे उहो थोरो घणो खणी थो अचे पोइ असांजो घर हले थो गुज़र सफ़र थिए थो हाणे पढ़ियल लिखियल आहिनि ख़ाली डिग्रियूं आहिनि कम जो न आहिनि उन करे तव्हां वटि आयो आहियां तव्हां वॾा माण्हू आहियो वॾनि माण्हुनि त तव्हांजी उथणी वेहणी आहे को नौकिरी जो भिलो कयो महिरबानी कयो चाचा ॾिसूं था कोशिशि कयूं था छा थो वञे थोरो पाणी पी वटि बाबा पी वटि साईं हाणे तव्हांखे पार्क आहे तव्हां नौकिरी लाइ मूंखे हाणे इजाज़त असां कोशिशि कंदासीं चाचा इंशाअल्लाह महिरबानी वॾी महिरबानी अल्लाह आवाज़ ख़ुशि रखे आबाद नंगर बंगर करायूं बस भई पंध परे आहे गर्मी आहे थकिजी आयो आहियां वञा ठीकु आहे भले भले चाचा इजाज़त ठीकु आहे